हैदराबाद के विशेष हैदराबाद जी ये अच्छा था जो ता के माइट के अजीज सा धमकी तोड़ी धमकी था 5 साल का 10 साल का बिना ज़ाल मुसन के मारींदासीं तुंहिंजे घर वारनि खे मारींदासीं असांखे ख़ौफ़ ख़तरो आहे माना शेर अली मां ख़ौफ़ ख़तरो आहे गुलाम हैदर मां ख़तरो आहे पंहिंजे भाउ रफ़ीक मां अकबर मां शेर अली मां हिननि में सफ़ा असांखे ख़तरो आहे कहिड़ी धमकी देंदा छा था चवंदा माना चवंदा तव्हांखे ज़ाल मुड़ुसनि खे ॿिन्हिनि खे अॻो करे ईअं माना मारे छॾींदासीं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मला ऐं ॾिसी रहिया साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। मिठियाणी प्यार जो पाणो कंदड़ बान सैदाबाद जे रहवासी शहरबानू खोसो ऐं मिठियाणी वासी 25 साल वकील सोलंगी तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब मिठियाणी पहुची विया। हिननि मीडिया ॾाढो दाईंदे ॿुधायो त असां अॼुकल्ह 2.5 महीना अॻु हैदराबाद में प्यार जो परणो कयो हो, जंहिं बाद असांजा माइट गॾियल तौर असांजा दुश्मन बणिजी विया आहिनि। बान सैदाबाद जे रहवासी प्यार जो परणो कंदड़ शहरबानू खोसो वधीक चयो त मुंहिंजा वालिद भाइर ऐं ॿिया अज़ीज़ गुलाम हैदर याकूब रशीद ऐं शेर अली खोसो थाननि ते अगवा समेत कूड़ा केस दाख़िल कराए क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं बाद असांजो जीअण हराम थी वियो आहे। असां पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहियूं। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध SSP नौशर फ़िरोज़ SSP दादू समेत सभिनी वसवारनि खे अपील करने घुर कई त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं संदनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कंदड़ ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।